अस्सलाम वालेकुम। जीअं त मां तव्हांजो पंहिंजो ताज मोहम्मद चांडियो जेको टंडे बागे जे नाले सां मशहूरु आहियां। तव्हां मूंखे टिकटॉक ते ॾिसंदा तमामु तक़रीबन सुठी वीडियो ठाहींदो आहियां, संगत पसंदि बि कंदी आहे, तमामु सुठा व्यूज़ बि ईंदा आहिनि, लाइक बि ईंदा आहिनि। तव्हां संगत जूं महिरबानियूं जेको तव्हां असांखे ॾिसंदा आहियो ऐं असांखे सुठा कमेंट्स बि ॾींदा आहियो, तव्हां संगत जूं महिरबानियूं। जीअं त असांजो भाउ असां सां गॾु आहे हसनैन मीरानी, उन सां ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम या अली मदद सभिनी परस्तारनि खे जेके मूंखे ॾिसनि था हिन वक़्तु। जीअं त मां तव्हांजो पंहिंजो फ़नकार हसनैन मीरानी फ्रॉम हैदराबाद खां। माशाल्लाह ताज मोहम्मद चांडियो साहिबु असां सां गॾु वेठल आहिनि ऐं हिननि असांखे एतिरी इज़त ॾिनी ऐं असांखे घुरायो हुयो। तव्हां सभिनी जा लख लाइक थोरा मौलाबाद कंदो। तव्हांजे अॻियां हिकिड़ो नंढिड़ो सॉन्ग असां पेश कंदासीं, उमेद आहे त पसंदि ईंदो। है धारियो जेको सोई माण्हू धारियो, है धारियो जेको सोई माण्हू धारियो, विसारे छॾेसि तूं रोई न सॾेसि तूं, छो पाण गणतियुनि में थी ॻारियो, जेको सोई माण्हू धारियो, है धारियो जेको सोई माण्हू धारियो, रोई छाल कयो थई रोई, अकुल जी ॻाल्हि कर पंहिंजो कुझु ख़्यालु कर, कंहिंजो बि कोन अॼुकल्ह रोई, छाल कयो थई रोई, धारियो जेको सोई माण्हू धारियो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।